ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी। महबूब जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ बुलंद न कयो। महबूब जी ज़ात त वॾी ॻाल्हि आहे। अबा हेॾे ध्यानु कजो, मुंहिंजी ॻाल्हि सम्झिजो। महबूब जे आवाज़ खां जेकॾहिं थोरो ध्यानु कजो, ॻाल्हि कम जी अथव, थोरो ध्यान सां ॿुधिजो। जेकॾहिं तव्हां महबूब जे आवाज़ खां थोरो आवाज़ मथे कयो त तव्हांजी सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। तव्हांजा अमल चट थी वेंदा पर तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी। जे ख़बर पइजी वञे, मिसाल मुंहिंजे खीसे में 100 रुपया आहिनि, किरी पए, मूंखे ख़बर पवे त मुंहिंजो 100 रुपया किरी पिया आहिनि त ॻोल्हींदुसि न, तलाश कंदुसि न, दादा फलाणा अदा स्टेज वारा तव्हां त कोन थियो मुंहिंजो मोबाइल किरी पई आहे, तव्हां त कोन थी, पुछंदुसि न। पर जे ख़बर ई न हुजे, हीअं थियो हलियो वेंदो, पाण ख़ुशि हूंदो त मुंहिंजो 100 रुपया मूं वटि पियो आहे, मुंहिंजा खीसा भरिया पिया आहिनि, मुंहिंजा सामान मूं वटि महफ़ूज़ आहे, उनखे ॻणती न हूंदी आहे। जे ख़बर पवे त मुंहिंजो सामान विञाइजी वियो आहे त ॻोल्हींदो, तलाश कंदो, तलाफ़ी कंदो। रब मुस्तफ़ा जे गुस्ताखनि बेअदबनि खे बख़्शण ई नथो चाहे। इन जे करे व अंतुम ला तशउरून, उनखे शूर ई कोन थींदो, ईअं उन्हनि जा अमल चट थी वेंदा। हू सम्झंदा त मूं त मदरसो ठहिरायो आहे, मूं त मस्जिद ठहिराई आहे, मां त पंहिंजो इदारो थो हलायां पियो, मूं त तसनीफ़ कई आहे, मूं तालीफ़ कई आहे, मूं ही कमु कयो आहे, मूं ही इबादत कई आहे, मां त बिस्तरो कंध ते रखे मूं चिल्लो कढियो आहे, मां 4 महीना तबलीग करे आयो आहियां। हू सम्झंदो त मां सभु कुझु कयो आहे, मुंहिंजा अमाल जा दफ़्तर भरिया पिया आहिनि। रब थो फरमाए व अंतुम ला तशउरून, तोखे ख़बर ई कोन पवंदी, तुंहिंजे सॼी ज़िंदगी जी कई कमाई चट थी वेंदी जेकॾहिं थोरी बि महबूब जी बेअदबी। चोर खे माफ़ी आहे, ज़ानी खे माफ़ी मिलंदी, शराबी खे माफ़ी मिलंदी, बदअमाल बदकिरदार आख़िर मोचड़ा खाई बख़्शजी वेंदो, पर बेअदबी जी माफ़ी नाहे, बेअदब खे माफ़ी नाहे। कन खोले ॿुधो, बेअदब खे माफ़ी नाहे, उनजे सारी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। ए शिकारपुर वारो, कन खोले ॿुधो, बेअदबी खां बचो, जेकॾहिं पंहिंजा अमाल